गिराब कराची क़ायदाबाजी फैक्ट्री में मज़दूरी कंदड़ नौजवान आतिफ़ कोरी जे वालिद अब्दुल रज़ाक़ कोरी गिराब जे सहाफ़ियुनि खे आगाही ते ॿुधायो त ग़रीब मिस्कीन माण्हू आहियूं। रते धीरे खां मुंहिंजो पुटु मज़दूरी सां कराची क़ायदाबाद में थांव ठाहींदड़ फैक्ट्री में अची मज़दूरी करण लॻो। हींअर 16 ॾींहं अॻु जो नंबर बि बंदि हुजण करे गुम आहे। सो आऊं ॻोठां कराची पहुची फैक्ट्री मालिकनि खां पुछियो, पर हुननि ॿुधायो त हुन आख़िरी ॾींहुं शाम जो जीअं ड्यूटी करे कम खां लथो वरी वापसि न आयो। हुन चयो त कराची जे काफ़ी थाणनि ते जांच कई अथमि ऐं ईदी सेंटरनि मां ॻोल्हा करे थकिजी पियो आहियां, पर बचिड़े जो पतो न पइजी सघियो आहे। हुन चयो त अवां मीडिया वारा सहाफ़ी ॻोल्हा में मदद करियो। असांजे घरनि में रोज़ राड़ो आहे। ख़ुदा जे वास्ते हुकूमत सिंध, वज़ीर आला सिंध, IG सिंध मुंहिंजे पुट खे ज़ाहिर कराइण में मदद कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।